7 तहसील के यूनियन काउंसिल जाफराबाद के गांव खबड़ोट के जो है रिंद बिरादरी इस वक्त जो है 7 प्रेस क्लब पर 7 पुलिस और जो है वहां के मकामी बासरों के खिलाफ सरापा एहतजाज है। इसी हवाले से यहां पर मौजूद इन मुजाहिरीन से भी बातचीत करेंगे कि उनके क्या मुतालबात हैं। मां पाण रहंदा मुंहिंजो नालो मोहम्मद उस्मान आहे, वालिद सां अलहन जो नालो आहे मुंहिंजे बाबा साहिब जो। मां जो ही बुर्दिन सां टालपुरनि सां झेड़ो आहे, हिकिड़े चकर झेड़ो करे वियो आहे, वरी ॿियो चकर माना गोलियूं करे हणी वियो आहे, वरी टियों चकर में 10 तारीख़ ते वरी मुंहिंजे छोकिरे खे धक्का हणी ज़ोरी करे FIR करे माना उते माना असां वञूं त कोई दाद फिराए ॾिए त हुननि जो जल्दी माना फायरिंग थिए। ही माना जेको थिए हुनजो कुझु ॿियो केरु ॿुधे थो, गोलियूं खणी पोयां पुलिस बि लॻो पियो हुन सां गॾु, असांजो माना पैसा वठणु असां वठणु को दाद फिराए नथो थिए। मां पाण बुर्दी आहियां, मोहम्मद वरेल मुंहिंजो नालो आहे, वेठल ॻोठ अब्दुरहीम बुर्दी दे बाग यूसुफ तालको 7। असां सां नाजाइज़ी आहे, असां सां अॻु में झेड़ो कयो अथनि, असांजो FIR कोन्ह थियो आहे। वरी असां ते केस कोर्ट मां थी वापसि आयासीं उते उन ॻाल्हि मां घुर असां ते गोलियूं हयूं अथऊं। सिंध बैंक जे आॾो मज़दूर साहिबु आयो आहे, वन फे वारो गोलियूं ॾिठईं, छा कयईं, कुझु बि असांजे दाद न थियो। असां इन जे लाइ अपील था कयूं साईं मुराद अली शाह खे महिरबानी करे असां सां हमदर्दी कनि, असां सां नाजाइज़ी ग़रीबनि सां कहिड़ो ज़ुल्म थो थिए। असीं ग़रीब माण्हू रोज़ी कंदा हुआसीं, उहो रशको बि भरियो, मुंहिंजे बचे खे गोली आयूं अथनि, सरिन सां कुटियो अथनि, हिकिड़े चकर, ॿिए चकर, 3 चकर विड़िया आहिनि। मड़ो मुंहिंजो हले त उन खे बि जो धमकियूं असांखे असांजो अहसासु कयो, असांजो अहसासु नथा कनि। असांजो अहसासु कयो, असांजे छोकिरे खे गोली बि टालपुरनि आया आहिनि, वरी सरियन सां कुटियो अथनि, धकाणी गाॾी फुरे विया आहिनि। असांजो इंसाफ़ु कयो। सेवण वारो पुलिस वञे उन्हनि जे घरनि खां थी मोटी थो अचे, असां ग़रीबनि जो इंसाफ़ु कोई कोन थो करे। मेहरबानी कयो, असांजो इंसाफ़ कयो। जैसा कि यहाँ पर मौजूद आपने रिंद बिरादरी के मुजाहिरीन की बातें सुनी, उनका कहना है कि मुसलसल हमारे गांव के बासर टालपुर बिरादरी के कुछ लोग जो हैं हम पर हमले कर रहे हैं और काफ़ी मरतबा हम पर जो है उन्होंने फायरिंग की है और कुछ दिन पहले भी उन्होंने फायरिंग करके हमारे एक नौजवान को जो है ज़ख्मी किया है। उसके बावजूद भी जो है पुलिस हमारा केस दाखिल नहीं कर रही। हम वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP जामशोरो और यहाँ के आला हुकाम से मुतालबा करते हैं कि फिलफौर हमारा नोटिस लेकर हमें इंसाफ फराहम किया जाए। कैमरामैन टीम कैमरा माजिद अली कुरैशी, वश न्यूज़ 7।